नाज़रीन, मीरो खान में सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से खानगी स्कूल में वणकारी मुहिम की शुरुआत कई वही है। रिपोर्ट कर रहा है सफदर तुनियो। सिंध एजुकेशन फाउंडेशन के तावन से हलंदड़ डायमंड पब्लिक स्कूल मीरो खान में सिंध के वणन गुलन से सिंगारे सरसब्ज ऐं साओ करण के हवाले से शुरू कयल मुहिम के सिलसिले में एक शागिर्द, एक उस्ताद, एक वण के उनवान से सेमिनार कोठायो वियो, जैमें आयल मुख्तलिफ समाजी वर्करन ऐं साञा वंदन के अजरकन जा तोहफा पेश कया विया, जडे त स्कूली शागिर्दन ऐं शागिर्दियाणिन तरफा वणकारी मुहिम के सिलसिले में तकरीरूं, टेबलोज पेश कंदे स्कूल ऐं शहर अंदर 500 बूटा पोखण की शुरुआत कई वई। उन मौके ते आयल तकरीब में मेहमानन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त इन साल जो हलियो आहे प्रोग्राम एक उस्ताद, एक वण, एक शागिर्द, एक वण तमाम ज़बरदस्त किस्म जो वण है। ये तो हुकूमत पाकिस्तान का वठी हले तो ग्रीन पाकिस्तान, ग्रीन सिंध के हवाले से ये मुहिम शुरू कया। उन हवाले से डायमंड पब्लिक स्कूल में जेका असां मुहिम स्टार्ट कई है, इनके अॻिते वधाईंदा। उस्ताद एक वण उन जे हवाले से असां पंहिंजे डायमंड पब्लिक स्कूल मीरो खान में हिकिड़ो इहो प्रोग्राम मुनक़द कयो आहे, जंहिंमें असांजे ॿारनि ऐं असांजे उस्तादनि बाक़ाइदे वणनि खे पोखियो। असांजा महिमान बि आया, उन्हनि असांजे वणनि खे वण पोखिया आहिनि ऐं असां इंशा अल्लाह पंहिंजे मुल्क खे साओ ॾिसणु चाहियूं था। इंशा अल्लाह ॿियनि स्कूलनि में बि जिते बि रोडनि ते बि असां इहे वण लॻाईंदासीं। असां हिते ग्रीनरी जेका तव्हां ॾिठी अॼु ऐं ॿारनि तमामु घणी कोशिशि कई आहे ऐं इंशा अल्लाह ताला असां हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे जेका उन कमेटी बाक़ाइदा इन जी देखभाल कंदी। काफ़ी प्लांट्स लगाया आहिनि जंहिंमें असांजे स्कूल डायमंड पब्लिक स्कूल जा स्टूडेंट्स जेके आहिनि उन्हनि जो तमामु घणो किरदारु रहियो आहे। उन्हनि तमामु घणी महिनत कई आहे इन प्लांटेशन डे जे लाइ ऐं इन जो रीज़न इहो आहे प्लांटेशन जो त असांजी कंट्री में जेको आहे त ट्रीज़ खे तमामु घणो कट कयो थो वञे। हिकु अरब जेको सो प्लांट पोखियो थो वञे, असां बि ॿारनि खे इहा ई बुनियादी ॼाण ॾिनीसीं त बाबा प्लांट लिविंग थिंग्स आहिनि, उन मां असांखे केतिरा ई फ़ाइदा मिलनि था ऐं उहे जेको सो नॉइज़ आहे उनखे घटि कनि था, ग्लोबल वार्मिंग खे घटाइनि था। त तंहिंजे करे मां सभिनी खे अर्ज़ु कयां त वण पोखियो। मां बि हिकु वण पोखियो आहे जेके मां रोज़ पाणी ॾींदुसि ऐं हुनजी निगरानी कंदुसि ऐं हुनखे वधाईंदुसि। जॾहिं त सेमिनार में वणनि जी अहमियत ऐं उन्हनि मां मिलंदड़ फ़ाइदनि बाबति शागिर्दनि खे आगाही ॾींदे साञा वंदन चयो त वणनि पोखण सां आलूदगी ख़तमु थियण सां गॾु बीमारियुनि खां पिणु बची सघिजे थो। असां समूरनि खे घुर्जे त पंहिंजनि इलाइक़नि अंदरि वण पोखे माहौल खे बहितर बणाइण में ऐं सिंध खे सरसब्ज ऐं साओ करण पंहिंजो किरदारु अदा कयूं। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफदर अली तुनियो, आवाज़ टी न्यूज़ मीरो खान।